बदनाम कंदा या माराईंदा। जेकॾहिं मूंखे कुझु बि थियो त ख़ैरु आहे, पर जे मूंखां पहिरियां ई मूसा जो सिर खणे ऐं उन जे मौत जो इल्ज़ाम मूं मथां हयां त पोइ मां त कंहिं दर जी न रहंदसि, कंहिं दर जी। भला आसा तुंहिंजा भाग शी मरे ड्रब न चरे, जे चरे तो उफट मरे। तोखे केतिरा दफ़ा चयो अथमि त मुंहिंजे कमरे में न ईंदो कर। तुंहिंजे चवण या न चवण सां कुझु बि न थींदो। जेतिरे ताईं मूसा ख़ान मूंखे न झलींदो न, मां ईंदो रहंदुसि। हा, आख़िर तव्हां मुंहिंजे पोयां पिया छो आहियो? खुदा खे मञो, मुंहिंजो पीछो छॾियो। मुंहिंजो मतिलबु त मूंखां जान छॾाइण चाहीं थी न। मां बेज़ार आहियां, तव्हां मूं बेज़ार आहियां। पर जेकॾहिं तव्हां ईअं ई कमरे में ईंदा रहियो न त मां मूसा खे चवंदसि। मूसा खे चवण सां तुंहिंजी जान कोन छुटंदी। मूसा तोखां वधीक असांजी ॻाल्हि मञींदो आहे। मुंहिंजी जान कीअं छॾींदे? जेकॾहिं जान छॾाइण चाहीं थी मूंखां त पोइ तोखे ॻाल्हि कर, ज़बान छो थी अटकई? तुंहिंजो पीछो हमेशह लाइ छॾे ॾींदुसि, पर मुंहिंजी दिलि बेगैरत, बेहया, बेशरम, बुढ़ी नथा करे इन्हें खां। छा ॻाल्हि आहे बाबा, छा ॻाल्हि आहे? छा थियो? छा चई माईअ खे? अमा, मूं माई खे चयो त पंहिंजो ख़ैर घुरी थी त मूसा खां तलाक वठ। कूड़, निसोरल कूड़। चङो कूड़ आहे त भला ॿुधाए, ॿुधाए कूड़ आहे, मां तोखे छा चयो आहे? तोखां वधीक त का मूं बेशरम बेहया माण्हू ॾिठो ई कोन्हे को। छा थियो बाबा? छा ॻाल्हि आहे? छा चयसीं? एॾी छिती थी वई? बाबा, मां हिन औरत जूं हिन हवेली मां पाड़ो पटण चाहियां थो, ऐं पोइ तो हिन हवेली जी राजधानी थींदी, राजधानी। पोइ भल दुनिया जाए, भला सालो तुंहिंजा भाउ शी मरे ड्रब न चरे, जे चरे उपट मरे। वॾा बाबा, शहर जूं भाॼी घिनाया, ॿिया हुकुम करो उधर ते। बाबा हीअं कर त ज़रूर फ़ैसिले में चार चङा बि ईंदा। गुलाम कादर खे बि साण खण, ऐं उहो छोरो शोकू एॾे पधर ते शंकार थो करे बीठो, उनखे बि वठो। कुझु पधर ते खटूं कढाए वठो, ठीकु आहे न बाबा? बाबा साईं, घणा माण्हू ईंदा? बाबा तव्हां मिड़ई अंदाज़े सां कुझु खटूं कढी वठो, पोइ बि खुटी पई त कढाए वठबियूं, देरि त कोन्हे। भला बाबा साईं, भत वग़ैरह बि थींदो छा? अरे ॻाल्हि ॿुध, सफ़ा को बेवकूफ़ आई फैसराए को वॾे बाबे जी शादी आहे। छॾियो हाणे, इहा अजाए सजाए हवाल न कयो, जेको चयो आहे उहो वञी कयो। हा बसि। वॾा बाबा, ईअं सम्झ थी गया उधर ते। अदी असांखे बि गिरो ॾींदी आहियां। खैरा जेसर ॾे ख़ैर हुजे अदा। रात आहे दिलावर खान जे ओताक में फ़ैसिलो। तोखे कंहिं ॿुधायो?
मूंखे सभु ख़बर आहे मूंखे। हाणे वञ उतो वञी पाण बि खाई ढिढ भर, मुंहिंजे लाइ बि 2 गिरह खयूं अच। वाह रे अम्मा वॾी वाह, दावत रात असां को वल सॼो ॾींहुं बुख ज पई रुलेंदी आहीं। ए वल किथूं दा इंसाफ़ है। न लूला आयो न लंगड़ा आयो। अल्लाह से हथ पैर ॾिना अथव, वञी कमाए खाओ। मेकू पहलू ही खबर आई तो मेरी असली का निठासी, पर रहमत मेकू ताईं विच एड़ी उम्मीद कान आई। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। हां निकरो हितां चवां थी, तव्हांखे हिकिड़ो गिरह बि न मिलंदो। अजायो असांखे नज़रूं विझी पेट में सूर न विझो। ढोलू छा सलाह है? असारी तो असली का निठासी। एमल देखी ढोलू राज कुरोलू इन्हा दी बचान कौन देता। अरे चोरा छलका बाहे लगंदई सिर के हचा पवई। अदी तो के यही पुजई। अदा तोखे भी खुदा है पुजी। पढ़ा ओ पढ़ा आव हरो बल बख ते मर वे थी। एदे ढो नी ढो। हाने तू अच, तू रुको घर अच। मोट त मां तुंहिंजे बूथ ते तौ थी घुमाया। बुख जो दौर अची वियो आहे। बाबा ला साईं खैरल अब्बा। अरे व्याह मजो हारा व्याह तू जो सलाह छो तो वने अच मुसा थी सके मता अगते हुजन। माराई दे खैरल तू माके माराई दे। पक्का सा तू छंद का जरूर कढाए। अग्या थी हल खबर अथई त खैरल आई खैर घोड़ो लगे ही कोन। जेकॾहिं अॻियां थी न हले त मां इते पूरो करे छॾींदोमांइ। पोइ रह सके ॿुधाईंदुसि त मज्जूअ जी गोलीअ सां पूरो थी वियो। हिक तरफ़ मजू मौत जो ॿियो नालो, ॿिए तरफ़ खैरल खैर घोड़ो ई न लॻे। विच में बालू वीचारो काॾे वञे। अॻियां हलंदे त बची वेंदे। न बा खैरल न, थकावन खे बि कन हूंदासीं। अॻियां हलंदुमि त गोली मूंखे लॻे। न बा न, अॻे में तूं थी त कॾहिं मां अचां थो। पर इहा ॻाल्हि यादि रखजांइ त मज्जू लिकी लिकी पोयां वार कंदो आहे। कुछ भी न कही नजीब, कुछ भी न कही। अज रात हुननि जो फैसलो आहे ऐं असां इते ई रहिजी वियासीं। एतिरो आसानी सां हू कोन ठहंदा। बहादुर खान ऐं आलार खान एतिरो आसानी सां न ठहंदा। नजीब, मूं तोखे अॻु में बि चयो त दिलावर खान मिठो ज़हर अथई, मिठो ज़हर। उनखे मां चङी तरह सुञाणा। अॼु खां नंढपुण खां उनखे सुञाणा। हो माण्हू खे खीर खंड करे वेंदो ऐं कंहिंखे ख़बर बि न पवंदी। वैसे तो तव्हां बि वञो हा फैसले में। इन दिलावर खान जे
इन खीर खंड में अड़ो तज़ार मिलायो जो वरी हू हिक बे मथा बंदूकूं सिधियूं कना। मुझो भी इहो इरादो हो, इहो इरादो मुखे पूरी पक ही नजीब त हालार मुखे इन फैसले में जरूर घुराइंदो, पर हुन याद ही न कयो। वैसे मुखे मुखे पूरी पूरी उम्मीद है त ये बई पाण में कदे में न ठंदा। हाणे जेकॾहिं बई थोड़ियूं हिक थी निकतियूं त पोइ वरी तव्हां के बाहि बारण लाइ हालार खान या बहादुर खान ते वार कयो। वैसे जेकॾहिं फैसले में नाकाम थी मोटिया त वार दिलावर खान मथां कंदुसि, ऐं जेकॾहिं ठा करे मोटिया त हालार खान खे मारण आसान थी वेंदो। नजीब हालार खे मारणो नाहे, उनखे जख्मी करणो आहे, जख्मी जीअं हिकु दफ़ो वरी इन्हनि धुरनि में बाड़ फड़की उथे ऐं हू पंहिंजी में पूरा हुजनि ऐं असां सुकून ऐं आराम जी निंड कयूं ऐं ख़बर पए सॼे राज खे त जेकॾहिं को वॾेरो आहे त उहो मूसा खान आहे। मूसा खान छो त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे, कारी हर ते पेर। बाबा मूसा त ॾाढो ॾुखियो पइजी चुको आहे। तो ई चयो हुयो त हलण शर्त मूसा खे पूरो करे छॾींदासीं, पर बाबा हाणे त का वाट ई नथी सुझे। तो ई ॿुधाए कयूं त आख़िर छा कयूं? अमन दादली मूसा जल्द ख़त्म थी वेंदो, जे न थियो न त असां ॿियो फार्मूलो इस्तेमाल कंदासीं। हा उहो ई त सोट खे घुरायूं त मूसा खे उन जे ऐं मुंहिंजे तालुक जे बारे में ख़बर पए ऐं मूंखे तलाक ॾेई छॾे। हा मां ॿिन्ही तरीक़नि सां असांजा हथ कीअं में आहिनि, तॾहिं त चवंदो आहे भला सालू तुंहिंजा ॿार शी मरे रब न चरे, जे चरे उफट मरे। मेकू लगदा पया त मेकू बेमल रेस कणे दाह चा वञणी पोसी। रेस वठदा अबा मैं गाल बुधी त रेस दू धुरिया को हिक कर पिया छुड़ेंदा है ढोलू राज को रोलू, पर तै त मेकू ही रोल छोड़ाए। ई दे करे मैं भी सोचा त मैं भी रेस को दाह देवा जे मेदी ऐं रहमत दी शादी करवा छोड़े। छोरा तू मुझे रहमत सां शादी कंदे छिकले आहीने में ॾिठी तई? क्यों मेरी शिकल को क्या थे? अम्मा कहंदी है तू चोदीदा चंद्र ही चोदीदा चंद्र असल शहजादा सुरमा पा बाहर न निकल मुता नसर न लगई। खबर है मुखे खबर है जेको तू यमन जो शहजादो आ। आई गाल तो ॿुध वेचारो किनो कोच होई सही जेड़ो तेड़ो आ, आई पर तुंजी छोरी जो सहारो तो थी पोंदो न। वरी ही ॾिस धोती कावड़ छो थी वठई? मूं वरी केड़ी गलत गाल कई आ? सही त चवां पई। न माई न तो गलत गाल न कई, तो गाल सही कई, पर हाणे मूंखे हिकड़ी गाल त ॿुधाए, तू मूं वारे भा चिभड़ सां शादी कंदीअ? ओदी ओयो इयो ने गाल ॿुधण लाइ त मां सालनि खां पियो इंतज़ार कयां। हाणे त पाण ॿुधी न तुंहिंजो इहो ई शर्त हो न त माई खेरा याने अधी जेकी आहे सो इहा पंहिंजे वात सां ॻाल्हि करे त पोइ तूं शर्त पूरो कंदीअ। हाणे त ॿुधी न, हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे त मूंसां निकाह कंदीअ न। अरे पोड़ा खगा दंत खा वेंदा ठाडे पातई अन्या असां जड़े नौजवान माण्हू बैठे थे झट ते कुशादी दी फिकर अची लगी है। हल हिकड़ा पे कबर च ॿिया ॿाहिर शादी पिया कंदा मौत पर। अरे छोरा तूं त माठ कर न, मस मस असांजी ॻाल्हि हली आहे कीअं जन्नत। बस हाणे बस मोआ खख ॻाल्हाए त थो। भाउ जो सुञातई चिबड़गू जन्नत, वाह जो सुञातई ए बि पिचल ई में वागे। बस हाणे अदी हाणे ॻाल्हि है सिधी सही खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जेकॾहिं चिभड़ो ऐं ढोलू
5,000 रुपयनि जा महीने में कमाया हाणे मुंहिंजे हथ ते रखनि त मां हिननि ॿिन्ही जी शादी पाण कराईंदसि पाण खैरां जो इहो वाइदो आहे हा एंदा ढोलू दा जो वाइदा है मैं रहमत करे दी रात कमासा अमा वडी 5,000 दे क्या ये मेरे खाबे हथ दा कमा ले मैं तो 10,000 कमासा नट कैश नोट नोट हाँ जे तू रहमत जे करे कमाई दे त पो मां बि जन्नत जे करे पोते हटण वारो न आहियां पोइ हिते बीठा छा था कयो अजायो था टाइम विञायो वञो न को कमकार ॻोल्हियो हा आपड़ा हलू को कमकार हल गोलू की नोट कमाऊं छातिया करण्या ने इतना रखी दो शादियूं था कनि ये कमकार कंदा बाक़ी न मथी का उम्मीद न रखजे। हा ये कंदा